नौजवान के तर्जुमान अवामी आवाज़ टीवी के हफ्तेवार प्रोग्राम असी नौजवान में भलीकार मां आवां जो मेज़बान अहमद सिलरो। नाज़रीन, असी नौजवान इख़लाक़ी क़दुरनि जी केतरी पासदारी कयूं था, असांजे समाज में असां नौजवान जो कहिड़ो किरदारु हुजणु खपे, असांजे समाज में थींदड़ अणबराबरियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ असी नौजवान केतरी तरबियत हासिल करे सघिया आहियूं, केतिरो सिखी सघिया आहियूं, केतिरी ऑब्ज़र्वेशन आहे असांजी। असी नौजवान इन समाज में स्कूल खां कॉलेज ताईं जी ज़िंदगी में केतिरा तरबियत याफ़्ता थियूं था, पंहिंजी तदरीस जे हवाले सां पंहिंजे समाजी मामलनि खां केतिरो रोशनास थियूं था, ऐं उन खां अलावा असांजे घर में असांजी तरबियत कीअं थी कई वञे ऐं केतिरी तरबियत असांजी मुमकिन थी सघे थी असांजे घर में। उन खां अलावा तालीम याफ़्ता हूंदे असी नौजवान तालीम जे मैदान में पाण खे केतिरो मञाए सघिया आहियूं, ऐं जेकॾहिं असां पेशेवराणी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं त उन में असां जेको आहे केतिरियूं ज़िमेदारियूं खणण लाइ तयारु आहियूं। इन्हनि सभिनी शयुनि ते ॻाल्हाईंदासीं। अॼोके असांजे हिन प्रोग्राम जो मौज़ू आहे सिंधी समाज जो इख़लाक़ी ज़वाल ऐं असी नौजवान। ऐं हिन अहम मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ स्टूडियो में जिन महिमाननि मूंखे जॉइन कयो आहे उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदो हलंदुसि। सभ खां पहिरीं मूंसां गॾु आहिनि मुनव्वर ज़ौर। मुनव्वर ज़ौर सोशल एक्टिविस्ट आहिनि ऐं कराची यूनिवर्सिटीअ मां पॉलिटिकल साइंस में मास्टर्स कई अथनि। उन खां पोइ मूंसां गॾु आहे असद जतोई। असद जतोई नौजवान सहाफ़ी आहे ऐं सोशल एक्टिविस्ट आहे। उन खां पोइ मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे असद सूमरो। असद सूमरो शदादकोट जे हिकिड़े प्राइवेट स्कूल जा एडमिन ऑफिसर आहिनि। नाज़रीन, ॻाल्हियुनि जी शुरूआति नौजवान जेको आहे सोशल एक्टिविस्ट मुनव्वर ज़ौर खां करणु चाहींदुसि। मुनव्वर, तव्हां कीअं था ॾिसो सिंधी समाज जो इख़लाक़ी ज़वाल ऐं असी नौजवान किथे बीठा आहियूं? सभ खां पहिरियों अहमद, तव्हांजी महिरबानी जो तव्हां पंहिंजे प्रोग्राम में मूंखे घुरायो ऐं इंतिहाई गुरबल टॉपिक आहे जिन ते असां नौजवान खे ॻाल्हाइणु खपे, उन ते तव्हां दावत ॾिनी। सभ खां पहिरीं त आउं इहो चवणु पसंदि कंदुसि त असांजी जेका समाज में तरबियत थिए थी उहा मुख़्तलिफ़ स्टेजनि ते थिए थी। मिसाल जे तौरु नंढड़ो ॿारु हिकिड़ो घर में ॼमे थो त उनजी सभ खां पहिरीं जेका तरबियत गाह आहे उहा घर ई आहे। तव्हां घर में कहिड़ो माहौल रखो था, पंहिंजे ॿारनि खे कहिड़ो घर में जेको तव्हांजो घराणो माहौल आहे उहो कहिड़ो मुहैया करियो था ताकी हू उन मां शयूं अक्स करे अॻियां समाज में हली उहे पंहिंजूं आदतूं अपनाई या पंहिंजूं रवायतूं बरक़रार रखनि। मिसाल जे तौरु जेकॾहिं घर में माउ पीउ जो झगड़ो आहे त ॿारु उन मां अदम रवादारी नथो सिखे, उन मां इहा शइ सिखे थो त शायदि ॿाहिरि बि समाज में इहे जहिड़ा झगड़ा आहिनि। तंहिं करे ॿारु बुनियादी तौर ते उते ई घर मां ई ख़राबी का हसूलु करे थो। जेकॾहिं को घराणो सुठो आहे, जिते अदम रवादारी आहे, जिते सहब जो सबक़ु ॾिनो वञे थो, जिते माउ पीउ पाण में विढ़नि कोन था, ॿारनि ते उन्हनि जो बुरो असरु नथो पए, अहिड़ी तरीक़े सां हू जॾहिं समाज में वञे थो ॿारु त उन शइ खे फॉलो करे थो जेका घर मां सिखे थो। अच्छा, घर खां पोइ असीं अचूं था स्कूल में। स्कूल में तव्हां जेको पंहिंजो स्कूल जो सिस्टम ॾिसो था, पंहिंजो जेको स्कूल जी जेके पॉलिसीस आहिनि उते उस्ताद ॿारनि खे छा थो सेखारे, ॿारनि खे कहिड़ो सबक़ु ॾिए थो, कहिड़ो पैगाम ॾिए थो, उहो ई ॿारु अॻिते हली जॾहिं समाज में पंहिंजो प्रैक्टिकल या अमली किरदारु अदा करे थो उहो स्कूल में ई जेको सिखे थो उहो उनखे फॉलो करे थो। अहिड़ी तरह असीं अॻिते अचूं था इदारनि में, वॾा जीअं असांजा तइलीम इदारा यूनिवर्सिटियूं आहिनि। यूनिवर्सिटी में तव्हां ॾिसो था त उते जो जेको माहौल हूंदो आहे, उते जा जेके क्लासिस थियनि था या उते जा जेके पॉलिसीस हूंदियूं आहिनि उहे तमामु घणियूं असरअंदाज़ थींदियूं आहिनि हिकिड़े नौजवान जे दिमाग़ ते या माइंड ते। ठीकु आहे, हाणे अॼु जे दौर में असीं ॾिसूं था त सिंध जा जेके तइलीमी इदारा आहिनि या बनस्बत ॿियनि मुल्कनि जे, त हिते असांजो हिकिड़ो अलमयो इहो आहे पाकिस्तान या पूरे पंहिंजे खिते जो, त हिते जो जेको सिलेबस ठाहियो वञे थो या जेको असांखे कोर्स आउटलाइन पढ़ाई वञे थी बुनियादी तौर ते उहो तमामु हिकिड़ो पुराणे उनखे अपडेट नथा कयो वञे। जॾहिं दुनिया में मुख़्तलिफ़ तब्दीलियूं अचनि थियूं, साइंस जे सब्जेक्ट्सनि में बि, सोशल साइंस आहे, आर्ट्स आहे, उन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तब्दीलियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि, पर असां इन शयुनि खे अपडेट नथो कयो वञे। ऐं असांजो नौजवान ॾींहुं ब ॾींहुं रुजत पसंदी जो शिकार थींदो थो वञे ऐं जिदत ऐं नवाण उन में नथी अचे। हिकिड़ो इहो वॾो अलमायो आहे। उनखां पोइ इहो आहे त असांजो नौजवान पंहिंजी पर्टिकुलर फील्ड जेका आहे, पर्टिकुलर फील्ड इहा हूंदी आहे। मिसाल तौरु आउं सोशल साइंस जो शागिर्दु आहियां त मूंखे पंहिंजी फील्ड ते फोकस करणु खपे। ठीकु आहे, उनखां अलावा जेकर को जो प्योर साइंस जो शागिर्दु आहे उनखे पंहिंजे सब्जेक्ट ते फोकस हुअणु खपे। पर उनखां अलावा हिकिड़ी ॿी बि हिकिड़ो एलिमेंट असांजे समाज में इहो आहे त असांखे सियासी सरगर्मियुनि में हिसो वठणु खपे, असांखे गैर निसाबी सरगर्मी में बिल्कुलु हिसो वठणु खपे। असां नौजवान जेके आहियूं समाजी ज़िमेदारियूं केतिरियूं ऑन कयूं था? बिल्कुलु तव्हांजो सुवालु वैलिड आहे। इहो आहे त असां नौजवान केतिरियूं समाजी ज़िमेदारी ऑन कयूं था। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं आउं कराची यूनिवर्सिटी में आयो हुउसि। कराची यूनिवर्सिटी हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जिते तव्हांखे हर क़ौम जो नौजवान मिले थो। पंजाबी मिलंदो, पश्तून मिलंदो, तव्हांखे गिलगिती मिलंदो, सिंधी मिलंदो, बलोच मिलंदो। उन्हनि जो जॾहिं असीं सभिनि जो भई मुआज़नो करियूं था, जॾहिं सभिनि जी भेट कयूं था त असांजो सिंधी शागिर्द जेको आहे
उहो पॉलिटिकल आहे, उहो सियासी आहे, ऐं जंहिं समाज में सियासी नौजवान आहे उहो समाज बिल्कुलु तरक़ी करे सघे थो। असांजो नौजवान सोचे थो शयुनि ते। जेकॾहिं को बायोलॉजी जो स्टूडेंट्स आहे उहो पढ़े थो, असांजो लिटरेचर पढ़े थो, तारीख़ पढ़े थो। जेकॾहिं को माइक्रोबायोलॉजी आहे, जेकॾहिं को ज़ूलॉजी में आहे उहो वरी पॉलिटिकल साइंस बि पढ़े थो, उहो सोशियोलॉजी बि पढ़े थो, शयुनि खे ॾिसे थो। त आउं पुरमींदा आहिनि ॻाल्हि ते, ऐं वधीक जेको असां नौजवान खे इहा सलाह बि ॾींदासीं तव्हां बिल्कुलु इन एक्टिविटीज़ में अचो ऐं अॻिते निकिरो, पंहिंजी ज़िम्मेवारी संभालियो। अॼु ताईं असीं नाउमीद न आहियूं, मायूस न आहियूं। ठीकु आहे, हिकिड़ो ज़वालु आहे या हिकिड़ी ख़ाल आहे, उहो अॻिते हली इनशाला भरिजी वेंदो। नौजवाननि में कुझु जेके आहिनि फ्रस्ट्रेशन, कुझु मुंझारा मौजूदु आहिनि, उन्हनि मुंझारनि जे हवाले सां असद जतो ई ॾींदुसि। असद छा था सम्झो त असांजो नौजवान हिन समाज जी बहितरी में पंहिंजो केतिरो किरदारु अदा करे सघियो आहे, केतिरी कंट्रीब्यूशन ॾेई सघियो आहे? सभ खां पहिरीं अव्हां जी वॾी महिरबानी प्रोग्राम में घुराइण लाइ। साईं, अव्हां ॻाल्हि कई त नौजवान कहिड़नि मुंझारनि में आहे। हाणे मुंझारा ॾिसजनि त इहे मुंझारा कहिड़ा आहिनि, कहिड़नि मुंझारनि में आहे, इहे कीअं क्रिएट थिया आहिनि, इन्हनि ताईं पहुता कीअं आहिनि, ऐं इहे किथे फाथल आहिनि। हिन वक़्तु जेकॾहिं असां ॿाहिरि ॾिसूं था त हिकु नई टीं दुनिया ठहण वारी आहे, जंहिंमें ॿाहिरि जा माण्हू पंहिंजे लाइ हिकिड़ो स्पेस ठाहे रहिया आहिनि, पर पाण असां उहा अॼु ॾींहं ताईं ॾिठी बि कोन्हे का। ऐं उहा दुनिया IT जी दुनिया अथव जेका अचे थी। हाणे अचूं था तव्हांजे सुवाल ते मुंझारनि ते, त सिंध में जेका असांजो तालीमी निज़ाम पहिरीं ॻाल्हि मुकमल बर्बादु आहे। जेकॾहिं असां यूनिवर्सिटियुनि ते बहस कयूं या उते तरबियत जी ॻाल्हि कयूं त उहो आउं सम्झां थो त हिते इन प्रोग्राम जो टाइम ज़ान करणो हूंदो। बुनियादी पहिरीं मसइलो इन ते त जदोजहद कुझु दोस्त कनि बि पिया तालीम लाइ, बहितरी लाइ या उन खे सुधारण लाइ। मुंझारा फ़क़ति इहे आहिनि त नौजवान खे पाण अॻिते अचिणो पवंदो। फ़क़ति इन खे असां इन में आहियूं, हर शइ गवर्नमेंट फलाणो हू माइट नथा कनि, हू नथा कनि, ही सपोर्ट नथा कनि, हू सपोर्ट नथा कनि। महदूद वसीलनि में दुनिया में अलाए केतिरनि माण्हुनि वॾा वॾा कारनामा सर अंजाम ॾिना आहिनि, ऐं उहे बि नौजवान। मतिलबु असांखे कंहिंखे बि ब्लेम न करणु खपे। ब्लेम ठीकु आहे, ब्लेम करणु खपे, जेको असांजो राइट आहे। जेकॾहिं असांखे नथो मिले त ब्लेम करणु खपे, पर उन ब्लेम जे आधार ते बीही न वञणु खपे। उन कम खे तव्हां जेकॾहिं सम्झो था त मां गवर्नमेंट खे चई बीठो आहियां, मूंखे सपोर्ट कोन थी मिले, तव्हां उन खे बीहारे छॾियो। उन खां बहितर आहे मां तव्हांखे हिकिड़ो सवलो जेकॾहिं इजाज़त ॾियो, तव्हांजा 5 मिंट हूंदुसि, हिकिड़ो मिसाल ॾींदुसि। इंसान में जेके रॻूं हुजनि थियूं, इहो साइंटिस्ट मूंखे नालो यादि न आहे, जंहिं दरियाफ़्त कयूं, उहे बर्फ़ीले इलाइक़े में रहंदा हुया, ऐं उनजी वालिद साहिब डेथ थी वियो। उनजी वालदा अमीरनि जे घरनि में ॿुहारी पोचो करे पंहिंजो घर जो गुज़र सफ़र कंदी। हुन पंहिंजी वालदा खे चयो त मूंखे हिकिड़ी डेड बॉडी परचेज़ करे ॾे त मां इन ते इहो एक्सपेरिमेंट कयां। इतफ़ाक़नि बरसाति पयूं, बर्फ़बारी पई, अमीर माण्हू लॾे वञी घर इलाइक़नि में रहिया। गुरबत सबबु हिन जी माउ बि वीचारे जी गुज़ारे वई। हिन वटि एतिरा पैसा कोन हुया जो हीउ पादरी खे पैसा ॾेई पंहिंजी माउ जो कफ़न दफ़न कराए सघे। उहा डेड बॉडी उन कमरे में 3-4 ॾींहं पियल हुई, थधि जे करे जेका ख़राबु कोन पई थी। आख़िर में हिन इहो फ़ैसिलो कयो त मूं अमड़ खे चयो हो त मूंखे डेड बॉडी वठी ॾे। अमड़ त डेड बॉडी वठी कोन ॾिनी। हुन पंहिंजी अमड़ ते उहो एक्सपेरिमेंट करे दुनिया ॾाढो पेश कयो, ऐं उहा थ्योरी अॼु बि कामयाबु आहे। तव्हां असां यूज़ कयूं था, माइंड कमांड ॾिए थो, हीअ रॻूं इहो कमु कनि थियूं। वसीलो कोन हो। जेकॾहिं हिन मुंझारे वारे हिन समाज में पाण विहूं त को बि मां नथो सम्झां त अहिड़ो एक्सपेरिमेंट करण लाइ राज़ी बि थींदो या सोचे बि सघे थो। दिमाग़ बंदि कया विया आहिनि। इहे मथां खां इहे असांखे हथु वठी पोइते कयो वियो आहे। ज़रूरत सिर्फ़ु साईं हाणे उहो प्रोग्राम में वेही जेकॾहिं हुन ते डिस्कस कंदासीं त पोइ कुझु ॻाल्हि ख़राबु थी वेंदी। असां सुमरियो ॾांहुं ईंदुसि। असां तव्हां हिकिड़े एजुकेशनल इंस्टीट्यूट सां वाबस्ता आहियो, एडमिन ऑफिसर आहियो शहदादकोट जे हिकिड़े प्राइवेट स्कूल जा। छा था सम्झो त असांजे जेके ॿार आहे उनजी तरबियत कीअं ऐं कहिड़े अंदाज़ सां कई थी वञे त हू जीअं समाज जी बहितरी में पंहिंजो किरदारु अदा करे सघे, समाज जी बहितरी में को कंट्रीब्यूशन ॾेई सघे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरां अहमद भाउ तव्हांजी नवाज़िश, तव्हां मूंखे प्रोग्राम में घुरायो। उन में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि। किथे किथे हिकु जेका मिडिल क्लास या लोअर क्लास कम्यूनिटी आहे उते उहा रिस्पॉन्सिबल आहे, किथे किथे हाई क्लास कम्यूनिटी रिस्पॉन्सिबल आहे, ऐं किथे किथे एजुकेशन इंस्टीट्यूशन्स जेके आहिनि उहे मतिलबु हिन जा रिस्पॉन्सिबल आहिनि। ॿार स्कूल वञे थो पियो, जेको उन्हनि खे पढ़ायो थो वञे। पहिरीं ॻाल्हि त असां वटि इंटीरियर सिंध में उहा क्वालिटी एजुकेशन न आहे। जंहिं तरीक़े सां उस्तादनि खे खयो पियो वञे
उन्हनि उस्ताद वीचारा पाण इन्हनि मुझारनि जो शिकार आहिनि, त उहा स्टूडेंट्स खे शागिर्दनि खे छा तालीम ॾेई सघंदा। सही। इतफ़ाक़ सां अगरि उन्हनि खे उहा तालीम ॾिनी बि वञे थी, उन्हनि जा वालिदैन उहे पढ़ियल लिखियल न आहिनि जेके उन्हनि खे विहारे करे स्कूल वारी रिपीटेशन कराए सघनि। सो कोई चवण वारो न आहे ऐं 5 कलाकनि जो असरु 19 कलाकनि ते नथो थी सघे। जेसि ताईं स्कूल जो जेको पढ़ाई आहे उहा चेक एंड बैलेंस घर में नथो रखियो वञे त उन जा रिज़ल्ट्स नथा निकिरी सघनि। उन में उनजो वालिदैन जेके आहिनि उहे पंहिंजे कमनि कारनि में हैंड टू माउथ लॻा पिया हूंदा आहिनि, सुबुह सां निकिरी वेंदा आहिनि मज़ूरी ते, वापसि ईंदा आहिनि, उन्हनि खे का ख़बर न हूंदी आहे ऐं उहे बैग्स वग़ैरह उछले के होटलनि ते वञी वेहंदा आहिनि, के जेको आहे सो जुआ वञी खेॾंदा आहिनि, त उन्हनि खे कोई चवण वारो कोन हूंदो आहे, कोई डायरेक्शन ॾियण वारो। सही ॻाल्हि आहे। जीअं मुनवर कुझु देरि पहिरीं ॻाल्हि कई त जेको ॿार जी पहिरीं जेकी तरबियत थींदी आहे उहा घर में थींदी आहे, घर जो इन्वायरमेंट उन ते इन्वॉल्व हूंदो आहे। मक़सदु उहो जेका स्कूल जी प्रैक्टिस आहे उहो कराइण वारो कोई न हूंदो आहे, हिन जा इहे ई रीज़न्स निकिरंदा आहिनि। जेकॾहिं उहो ट्यूशन्स वग़ैरह वठंदो आहे बि, अगरि उहा सेल्फ स्टडी में वॾो पावर हूंदो आहे। जेकॾहिं जेसि ताईं स्टूडेंट सेल्फ स्टडी न कंदो, पंहिंजो पाण स्टडी खे टाइम न ॾींदो, त उहो उन्हनि ते गौर फ़िक्र नथो करे सघे। ऐं ॿी कम्यूनिटी आहे रिच कम्यूनिटी, अमीर तबिको जेको आहे, उन्हनि नंढनि ॿारनि जे ज़हननि में नंढी उमिरि में इहे ॻाल्हियूं विहारियूं वेंदियूं आहिनि त बाबा हीउ जेको असांजो बिज़नेस आहे इहो असां कंहिंजे लाइ कमायो आहे, इहो तव्हांखे अॻिते हली करे हलाइणो आहे। त उहो नंढो ॿारु जंहिंजी अञा थिंक ऑफ टैंक जेका वधी न आहे, उनजे अंदरि जो इहे पैसनि जी ॻाल्हि अची वेंदी, उनजे अंदरि स्विफ्ट वग़ैरह वारियूं गाॾियूं अची वेंदियूं, GLI अची वेंदी, मोटर बाइक्स अची वेंदियूं, त हू स्टडी तरफ़ कीअं ईंदो? सो हू बि ज़हनी तौर ते अनमेच्योर ई रहंदो पूरी लाइफ। इन जो नुक़सानु उनजा वालिदैन ई आहिनि जेके उनखे उहा राह नथा ॾेखारे सघनि। उनखे स्टार्टिंग में ई मोबाइल्स वग़ैरह ॾिनियूं थी वञनि, सोशल मीडिया। हाणे हिकु किताब पासे न तव्हां किताबु रखो, ॿिए पासे न तव्हां फेसबुक ऑन करे रखो, तव्हां हुनखे नेट बि अवेलेबल करे ॾियो ऐं टच स्क्रीन मोबाइल बि करे ॾियो, त ऑब्वियसली ही विल चॉइस दिस वन, नॉट बुक। वर्ड्स खे बर्दाश्त करण जे लाइ हिकिड़ो मादो खपंदो आहे जेको ॿार खे स्टार्टिंग खां कोई सम्झाईंदो, उनजी तरबियत कंदो ईंदो, दैट आफ्टर देन हू माना उन्हनि खे सम्झी सघंदो। बाक़ी असां त नॉर्मली ॾिसंदा आहियूं, कोई अख़बार खणंदो आहे त इहे जेके अल्फाज़ हूंदा आहिनि सिंधी जा या इंग्लिश जा या उर्दू जा, हेडलाइंस पढ़ी करे अख़बार खे उछलींदा आहियूं। इहा असांजी हैबिचुअल हिकिड़ी बीमारी थी वई आहे। असां वर्ड्स खे बर्दाश्त नथा करे सघूं। असां हिनखे बर्दाश्त करे सघूं था, 3-3 कलाक 5-5 कलाक हिन में मोबाइल वग़ैरह फेसबुक यूज़ करे सघूं था, पर 3 खां 4 कलाक स्टडी नथा करे सघूं, छो जो असां दिमाग़ी तौरु बीमार थी चुका आहियूं। ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साईअ खां पोइ अव्हांजे आॾो वरी हाज़िर थियूं था ऐं ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻियां वधायूं था। असी नौजवान में भलीकार। नाज़रीन, असांजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे सिंध जे नौजवान इंटेलेक्चुअल सां, ऐं अॼु असांजो मौज़ू आहे सिंधी समाज जो इख़लाक़ी ज़वाल ऐं असी नौजवान। मुनवर, तव्हां ॾांहुं ईंदुसि, असी नौजवान जेके आहियूं इख़लाक़ी क़दरनि जी केतिरी पासदारी करे सघिया आहियूं? आउं सम्झां थो त असां नौजवाननि खे जेका अख़लाक़ी मैदान में या अख़लाक़ी जे फैलुनि जे हिसाब सां ज़िम्मेवारी अदा करणु खपे आहे, उहा शायदि अञा ताईं असीं पूरी न करे सघिया आहियूं। उनजा वरी असबाब बि आहिनि, सबब बि आहिनि। उहो इहो आहे त असांखे हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं मुआशिरे में, जीअं सोशल मीडिया जी ॻाल्हि हले पई, अॼुकल्ह त सोशल मीडिया हिकिड़ो तमामु सुठो इंडिकेटर्स आहे मुआशिरे में ऐं सभिनी शयुनि खे परखे थो। त सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो त उते त हले छा पियो, ठीकु आहे। सोशल मीडिया ते हाणे माण्हू जीअं ट्रेड थियनि था, माण्हू ट्रेड खे फॉलो करे थो, रवायतुनि फॉलो करे थो। सोशल मीडिया ते मां सम्झां थो मुस्बत शयुनि खां वधीक असां मनफ़ी शयुनि खे न असांजो नौजवान फॉलो करे थो। जेकॾहिं को पढ़ियो लिखो ज़हीन बि आहे, को सियासी ज़हीन बि आहे, उहो बि मुख़्तलिफ़ शयुनि जी ज़िद में अचो वञे कॾहिं कॾहिं। त इन हिसाब सां जेके असांजा सोर्सिस आहिनि, ज़रिया आहिनि, मीडिया जा ज़रिया आहिनि या असांजा तइलीमी इदारा आहिनि, उन्हनि में हिकिड़ो प्लानिड हिकिड़ो सिस्टम न आहे त अख़लाक़ियात छा थींदी आहे, उन ते छा पढ़ायो वञे। त अहिड़े हिसाब सां चवण मक़सदु आहे त असां अख़लाक़ी क़दरुनि खां वांझियल आहियूं, मतिलबु वांझियल त न आहियूं, पर हिकिड़ो असां स्पेस आहे, ख़ला हिकिड़ी पैदा थियल आहे जो मुकमल तौर ते असीं हुन ते पूरा नथा लही सघूं अञा ताईं। हिकिड़ी असां ख़ामी अञा महसूसु करियूं था, हिकिड़ी स्पेस महसूसु करियूं था जेको असांखे भरणो आहे अॻिते हली, ठीकु आहे। ॿी इहा ॻाल्हि में करणु पई चाही त असांजो जेका तइलीमी चॉइसिस आहिनि, मिसाल जे तौरु जॾहिं असांजो छोकिरो, असांजो नौजवान मैट्रिक करे थो, उनखां पोइ इंटर में जॾहिं हू एडमिशन वठे थो त उते मुंझार जो शिकार हूंदो आहे। मूंखे मेडिकल में वञिणो आहे या मूंखे इंजीनियरिंग में वञिणो आहे,
जॾहिं मेडिकल ऐं इंजीनियरिंग चॉइस खां पोइ जॾहिं यूनिवर्सिटी लेवल ते अचे थो त उते हिकिड़ी अजीब फनामिना पैदा थिए थी। हाणे फनामिना इहा पैदा थिए थी असां वटि सिर्फ़ु 2 चॉइसियूं हूंदियूं आहिनि, या इंजीनियरिंग या मेडिकल। असांजो नौजवान या इंजीनियर थींदो या डॉक्टर थींदो या घर वेही रहंदो, जॾहिं इहा बिल्कुलु आउं चवंदो आहियां इहा ग़लति चॉइस आहे। ठीकु आहे, सिर्फ़ु मार्केटिंग जे शोबे जे पिया भॼणु न खपे, इहा सोच न रखणु खपे आउं डॉक्टर जेके डॉक्टर आहियां सुभाणे मूंखे नौकिरी मिलंदी, इंजीनियर आहियां नौकिरी मिलंदी, बाक़ी शोबा ख़ाली आहिनि, ईअं न आहे बिल्कुलु। तव्हांखे जेकर तव्हां डॉक्टर नथा थी सघो, जेकर तव्हां इंजीनियर नथा थी सघो त तव्हां सुठा सोशल साइंटिस्ट थी सघो था, तव्हां सुठा हिकिड़ा समाज खे ठाहींदड़ अहिड़ा नौजवान थी सघो था जेके अॻिते हली पंहिंजो मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि असांजा, जीअं सोशल इदारा कमु कनि था, असांजूं NGOs कमु कनि थियूं या असांजा ॿिया फलाई इदारा कमु कनि था, उन्हनि में तव्हां पंहिंजो पाण खे फिट करे तव्हां समाज लाइ तमामु घणो कुझु करे सघो था। हिकिड़ो डॉक्टर क्लिनिक ते वेही मरीज़नि खे ॾिसे थो, ठीकु आहे, हिकिड़ो मरीज़ अचे थो हुनखे ॾिसे थो, उनजी डायग्नोसिस करे थो। जॾहिं हिकिड़ो सोशल साइंटिस्ट आहे या सोशल एक्टिविस्ट आहे, उहो मुख़्तलिफ़ फैलुनि ते वञी, मुख़्तलिफ़ मवादनि ते वञी नौजवाननि जी तरबियत करे थो, सेमिनार कराए थो ऐं हुन में हिकिड़ी सियासी ज़हनियत जो फ़रोग़ करे थो, इहा हिकिड़ी वॾी डेवलपमेंट हूंदी आहे। त मुंहिंजी नौजवान खे इन स्टेट ते इहा ई सलाह हूंदी, तव्हां जॾहिं यूनिवर्सिटी चॉइस करियो त तव्हां मार्केटिंग जे सब्जेक्ट्स जे अलावा तव्हां पंहिंजा सोशल साइंटिस्ट जा सब्जेक्ट बि रखो। इन सां तव्हांजी ज़हनियत में जेका हिकिड़ी तरक़ी ईंदी, तरबियत ईंदी ऐं इन सां अॻिते हली जेके अख़लाक़ी ज़वादी जी ॻाल्हि कयूं था इहा असां पूरो करे सघंदा आहियूं। अच्छा, कहिड़ो अख़लाक़ी जेको आहे न डिस्टेंस मौजूदु आहे नौजवान ऐं असांजे समाज में? साईं ॻाल्हियूं कयूं ॾाढियूं सुठियूं, त कहिड़े कहिड़े हिसाब सां असां इख़लाक़ी क़दरनि ते पूरा लहूं था या नथा लहूं या कीअं लहूं था। ऐं वरी बि साॻी ॻाल्हि दोहिराईंदुसि, इख़लाक़ी क़दरनि ते लहण लाइ बि तव्हांखे हिकु शइ ॾिसो, स्टेप बाय ॾींहं मां ॾींहों ॿरंदो आहे, कॾहिं बि पाण कॾहिं बि ॾींहों कोन ॿरंदो, ॾींहं मां ॾींहों ॿरंदो। जेका शइ जाॾां अचे पई उहा ई अॻियां ट्रांसफर थींदी। इख़लाक़ी क़दरनि ते असां तॾहिं ई पूरा लही सघंदासीं जॾहिं पोयां खां मिलियल हूंदा या अॻियां खां ईंदा हूंदा। ठीकु आहे, इख़लाक़ी क़दर जेके मिसाल तव्हां चओ था त छा छा करे सघियो आहे, छा न करे सघियो आहे हिन वक़्त ताईं। मूंखे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, कल्ह शहरियार सुमरो मिलियो, तव्हां सुञाणींदा हूंदोसि, उहो फिल्म मेकर आहे, ॾाढो सुठो, हिकिड़ी फिल्मूं ठाहींदो आहे हिकिड़ी ज़बरदस्त। ॾुख इन शइ जो थियो, ऐं इन जूं मूं फिल्मूं ॾिठियूं त ॾाढो होशियारु छोकिरो हुयो, पर हुनखे किन ॿियनि क़ौमुनि जे नौजवाननि सां गॾिजी कमु करिणो पियो पए। हू चए थो त मुंहिंजी टीम में मूं सां एतिरा सिंधी दोस्त कोन्हनि जो मां हिकिड़ो पंहिंजो सिंधियुनि जो प्रोडक्शन हाउस क़ाइमु करे सघां। इन रीति तव्हां वटि को बहितरीनु साइंसदान कोन्हे को जेको हाई लेवल जो हुजे, तव्हां वटि को बहितरीनु जेको सो डॉक्टर कोन्हे को जेको हाई लेवल जो हुजे, ठीकु आहे, तव्हां वटि इंजीनियर कोन्हे को जेको हाई लेवल जो हुजे। इन में असांजी कोताही कोन्हे का त को नौजवान जो हिते जेको ज़हन कमज़ोर आहे या हू पढ़ी कोन थो सघे या अॻिते निकिरी कोन थो सघे, इहे सभु शयूं उन्हनि जा इहे सभु दरवाज़ा बंदि कया विया आहिनि, जंहिंजे लाइ हू पंहिंजे इख़लाक़ी क़दरनि ते पूरा कोन था लही सघनि। अच्छा, तव्हां छा चवंदव? इंसान में अगर एहसास ना है तो वो इंसान ना है। ठीक है, आइडियलिटी होंदी आहे हर शख्स जी कंहिं न कंहिं शख्स जे मथां। ॿारनि जा सभ खां वॾा आइडियल उनजी मदर, उनजी अम्मा, उनजो फादर, आफ्टर देन उनजो टीचर। ठीकु आहे, अगरि उन में उहे मेच्योर्ड पॉइंट्स आहिनि या अख़लाक़ी क़दरनि जे हवाले सां हू परफेक्ट आहिनि त हू ज़ाहिर आहे बग़ैर स्कूल वेंदे हू पंहिंजी मदर खां पंहिंजे फादर खां इलाही अख़लाक़ियात सिखी वठंदो बिफोर स्कूल। अगरि स्कूल वेंदो ॿार उस्ताद पंहिंजी अम्मा खे, पंहिंजे अबे खे, उन्हनि जे वर्ड्स खे, उन्हनि जे तलफ़ुज़ खे, उन्हनि जी ॻाल्हियुनि खे, उन्हनि जी सुठी ॻाल्हियुनि खे फॉलोअप कंदो आहे। सही। जॾहिं उहो स्कूल में दाख़िल थींदो आहे त उनजा सब्जेक्ट्स हूंदा आहिनि 7, किथे किथे 8 बि हूंदा आहिनि। पोइ हू चॉइस कंदो आहे उन्हनि सभिनी टीचर्स मां त हाणे इन्हनि सभिनी मां मूंखे फॉलोअप कंहिंखे करिणो आहे। हुजण त सभई बहितरीनु हुजणु घुरिजनि जो हू जंहिंखे चाहे फॉलो करे ऐं उनखे जेको आहे सो सुठी मंज़िल मिली सघे, सुठियूं ॻाल्हियूं ॿुधण खां मिली सघनि। पर हालति इहा लॻी पई आहे जो जिते उस्ताद जा पंहिंजा किरदार पूरा लॻा पिया आहिनि त उते उन्हनि खे शागिर्द छा फॉलोअप कंदा। जिते हुनजो वालिद साहिबु पंहिंजी जॾहिं ॻाल्हाईंदे ज़बान ते उनखे ज़ाब्तो कोन्हे, कंट्रोल कोन्हे त उनजो ॿारु उन खां छा सिखंदो। जिते हुनजे वालिद साहिब खे इहा फज़ीलत नाहे त ॿार जे साम्हूं सिगरेट पीअणो आहे या शराब पीअणो आहे या न पीअणो आहे त उते ॿारु हू छा सिखी सघंदो। जिते अम्मा खे इहा ख़बर कोन्हे त मूंखे ॿार जे साम्हूं गार वग़ैरह न कढणी आहे या कोई अहिड़ी अब्यूज़िंग लैंग्वेज यूज़ न करणी आहे त उहो ॿारु उहो ई सिखंदो जेको घर में थींदो पियो। आफ्टर देन स्कूल में जेको अचे थो पियो, टीचर जेको आहे न, टीचर हैज़ टू थिंक बिफोर टॉक।
उन जा जेके लफ़्ज़ आहिनि उहे अहिड़ा हुजणु घुरिजनि जो ॿार उनखे कॉपी करे, न चाहे जो शर्मिंदा थिए त उस्ताद मुंहिंजो जंहिंखां मां सिखणु आयो आहियां हू ॻाल्हाए छा रहियो आहे, कहिड़े क़िस्म जी लैंग्वेज ॻाल्हाए रहियो आहे। तव्हां असां त स्कूलनि में रहिया आहियूं, उन में कुझु उस्ताद ईंदा आहिनि त उनजी टपोरी लैंग्वेज हूंदी आहे हिकिड़ी। उस्ताद बीठो आहे जंहिंजे साम्हूं 50 शागिर्द आहिनि, 40 शागिर्द आहिनि, त हू हिकु हिकु लफ़्ज़ पंहिंजो सोची सम्झी ॻाल्हाईंदो, यार मूंखां कुझु निकिरी न वञे। ऐं उस्ताद जी टपोरी लैंग्वेज में तुंहिंजो मुंहिंजो लॻी पई हूंदी, या उहो पंहिंजी सिंधी खे सही तरीक़े सां इस्तेमालु न कंदो त ॿार हुन मां सिंधी कीअं सिखी सघंदो। पोइ चाहे तव्हां केतिरा बि हुनखे टेक्स्ट बुक पढ़ाए वठो, केतिरा बि तव्हां अख़लाक़ी ॾे, पर मॉडल जेसिताईं हुनजे साम्हूं मौजूदु न हूंदो नेवर एवर हू कॾहिं बि न सीख सघंदो। ॾाढी सुठी ॻाल्हि कई असद त को बि रोल मॉडल हुजणु ज़रूरी आहे। तव्हां छा चवणु चाहींदो त असांजो जेको ॿारु आहे स्कूल लाइफ में केतिरी इख़लाक़ी तरबियत हासिलु करे सघंदो आहे? उहा ई साॻी ॻाल्हि जेका आसद कई त स्कूल जे दौरान जेके बि तव्हांखे शयूं सेखारियूं वञनि थियूं, सम्झायूं वञनि थियूं, पढ़ायूं वञनि थियूं, उहे ई जेको असांजो ॿारु सिखे थो या ॿियनि समाजनि में इहे ई प्रोसेस फॉलो कयो वेंदो आहे। असांजे समाज में मसइलो इहो आहे त हिकिड़ा त असांजा इदारा ई बंदि आहिनि, ठीकु आहे। हाणे आउं हमेशह इहा ॻाल्हि चवंदो आहियां, क़ौमनि जी तरक़ी तरबियत जो जेको दारोमदार हूंदो आहे इदारनि जे मथां हूंदो आहे। ऐं उहो इदारनि जे मथां कीअं हूंदो आहे तव्हांखे ॿुधायां, जेकॾहिं असांजा स्कूल खुलियल आहिनि, उनमें सुठो सिस्टम आहे, ॿारु सुठो पढ़े थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजी तरबियत बि सुठी थिए थी, अॻिते हली उहो तरक़ी करे कंहिं उहिदे ते पहुचे थो, त इज्तिमाही तौर ते पूरो समाज हिकिड़ो तरक़ी करे थो। जॾहिं तव्हांजूं यूनिवर्सिटियूं एक्टिव आहिनि, जॾहिं तव्हांजा उस्ताद हुते एक्टिव आहिनि, तव्हांजो सिलेबस जेको तव्हांजो कोर्स आउटलाइन आहे उहो हिकिड़ो जिद्दत जे बुनियाद ते ठहियलु आहे, उनमें नयूं सोचूं ऐं नया ख़्याल एड कया वञनि था, ठीकु आहे। त तव्हांजो नौजवान जेको उन शयुनि खे फॉलो करे अचे थो, उनमें उहे शयूं जेको न मतिलबु उहे शयूं उहो अपनाईंदो आहे। जेकॾहिं तव्हांजा इदारा ई बंदि आहिनि, तव्हांजा इदारा तबाह आहिनि, इन मां मुराद तव्हांजी पूरी क़ौम तबाह आहे। त आउं हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि, जेसिताईं असांजे इदारनि खे एक्टिव, असांजे इदारनि खे फ़ाल न कयो वेंदो, त असांजो नौजवान जेको इख़लाक़ी ज़वाल जो शिकार रहियो बि आहे, समाज में हिकिड़ो स्पेस आहे वॾो इख़लाक़ी ज़वाल जो, त अॻिते लाइ बि इहे शयूं असांखे न चैलेंज आहिनि या फेस करणी पवंदियूं। त ज़रूरी आहे त असांजे इदारनि खे बहाल कयो वञे। उनमें इदारा सिर्फ़ु तइलीमी इदारा नथा अचनि, उनमें तव्हांजा अस्पतालूं बि अची वञनि थियूं, उनमें तव्हांजो कोर्टूं बि अची वञनि थियूं, उनमें तव्हांजी ब्यूरोक्रेसी जा सॼा इदारा अची वञनि था, हर माण्हू हुते वञी शयुनि खे अक्स करे थो। त ज़रूरी आहे त असांखे पंहिंजे इदारनि खे बहाल करणु खपे त जीअं असांजो नौजवान इन ज़वाल मां निकिरी अचे। यकीनन समाज जे हर फ़र्द ते इहो जेको आहे आयत थिए थो त हू पंहिंजे समाज में असां जेके नौजवान आहियूं उन्हनि जी इख़लाक़ी तरबियत लाइ बि किरदारु अदा करे, उहो ख़्वाह कहिड़े बि इदारे में वेठो आहे। असां जो तो तव्हां न ईंदुसि, भला असां जेके नौजवान इन्हनि मुंझारनि वग़ैरह हुजण जे बावजूदि भला बहितरी लाइ पाण खे कीअं तयारु करे सघूं था, पाण कंहिं पंहिंजे आईंदे जे पंहिंजे मुस्तक़बिल जे हवाले सां के राहूं तलाश करण लाइ जेकॾहिं निकिरूं त असां छा कुझु करे सघूं था जंहिंसां असांजे समाज लाइ बि बहितरी थिए, असांजे पंहिंजे लाइ बि बहितरी थिए। ॾाढो सुठो सुवालु। साॻी ॻाल्हि उहा कंदासीं त महदूद वसीला जीअं तव्हां चओ त हींअर कीअं भला निकिरी कीअं सघिजे, महदूद वसीलनि में बि कीअं निकिरी सघिजे। वसीला मतिलबु ख़ाली पैसा न, खणी चए तो मूं वटि पैसा कोन, मां फलाणे नथो पढ़ी सघां। वसीलनि मां मुराद तव्हां जेके नंढड़ा नंढड़ा तव्हांजी सोसाइटी में जेके जेके शयूं तव्हांखे मिलनि थियूं, तव्हां जंहिं मां का नई शइ क्रिएट करे सघो था उहा कयो, पोइ उहा नंढे लेवल ते हुजे वॾे लेवल ते हुजे। नौजवान में बीमारी असां में इहा आहे, असां चवंदा आहियूं अहिड़ो कमु कयूं जो बसि माना हिकिड़े ॾींहं में सुपरस्टार थी वञूं ऐं सॼी दुनिया जा ॾो, सॼी मीडिया जा ॾो असांजी वाह वाह हुजे, जय जयकार हुजे, पर ईअं न आहे। दुनिया जा जेके बि वॾा वॾा माण्हू खणंदासीं उन्हनि जूं महिनतूं कयल आहिनि, उन्हनि जा सॼा हिकिड़ा पंहिंजा हिकिड़ा स्टेप बाय स्टेप कमु कयल आहिनि। असांखे पाण खे निकिरणो पवंदो, कुझु बि हल कोन अथव, का गवर्नमेंट ते ब्लेम न कयो, कुझु बि कोन थींदव, थियो जॾहिं थियो तॾहिं ॾिठो वेंदो, तेसि ताईं बर्बादी जो शिकार थी चुका हूंदव। साॻी ॻाल्हि कंदुसि, उहा टीं दुनिया अॼु जी चुकी हूंदी, तव्हां उन दुनिया में पोइ दाख़िल थी कोन सघंदव। ऐं तव्हां असां हींअर बि पोइते पियल मुल्कनि, पोइते पियल क़ौमुनि ऐं पोइते पियल नौजवाननि मां ई आहियूं हिन वक़्तु बि। असद तव्हां बि असद आहियो, असद सूमरे खां पुछंदुसि, तव्हां असद जो जी ॻाल्हि ताईं सां केतिरो सहमत आहियो त असां नौजवान, असां ख़ासि करे सिंधी समाज जो जेको नौजवान आहे उहो ॿी दुनिया खां पुठिते पियल आहे? यकीनन मां थोरो हेठि अचणु चाहींदुसि। पहिरियां त बिल गेट्स यकीनन हर को सुञाणींदो उन्हनि खे, उनजी हिकिड़ी स्टेटमेंट आहे, I studied a lot but never topped, and today toppers of the whole universities are my employees.
त मसइलो इहो आहे त अधे ई ॻाल्हि त इदारा जेसि ताईं कमु कनि असां पाण खे छॾे ॾियूं त बहितर इहो आहे. इहे हिकिड़ा ड्रामा आहिनि न असां पाण खे मुतमिन करण जे लाइ. त माहौल कोन्हे, लाइट कोन्हे, सोर्सिस कोन्हनि. यूनिवर्सिटीज़ खां बग़ैर बि इलाही असांजे एटमॉस्फेयर में अहिड़ा एग्ज़ाम्पल्स आहिनि जेके CSS पास आउट करे चुका आहिनि. यूनिवर्सिटीज़ खां बग़ैर न उहे इंजीनियर्स आहिनि, न उहे MBA होल्डर्स आहिनि, न उहे IT इंजीनियर्स आहिनि. मक़सदु चवण जो जेका पंहिंजे अंदरि ऑनेस्टी आहे उहा क्रिएट करणी पवंदी आहे असांखे. ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई अथव त असांजे अंदरि जेकी ऑनेस्टी आहे उनखे अॻियां आणणो पवंदो. नाज़रीन, हिकिड़े नंढी साईअ जो वक़्तु थी वियो आहे. हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ अवां जे आॾो हाज़िर थियूं था ऐं ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻियां वधायूं था. असी नौजवान में भलीकार. नाज़रीन, कराची यूनिवर्सिटीअ जा असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर ज़ैद अहमद पीज़ादो असां सां टेलीफोन लाइन ते गॾु आहिनि असां सां. डॉक्टर साहब, असी नौजवान खे टाइम ॾियण जी महिरबानी. तव्हांजी वॾी महिरबानी. साईं, अॼु असांजे प्रोग्राम जो जेको मौज़ू आहे उहो आहे सिंधी समाज जो इख़लाक़ी ज़वाल ऐं असी नौजवान. समाज जी बहितरी में असां नौजवाननि जे किरदार खे कीअं था ॾिसो ऐं असी नौजवाननि जी इख़लाक़ी तरबियत जे हवाले सां छा चवणु चाहींदव? मां सम्झां थो त असांजे समाज में जेके इदारा आहिनि उहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे त उहे पंहिंजो कमु चङी तरह पूरो नथा कनि. त मां सम्झां थो त इन सिचुएशन में असांजो जेको नौजवान आहे, मां हमेशह इहो सम्झंदो आहियां त जेका नई नसल हूंदी आहे न, जेका नई पीढ़ी हूंदी आहे, उहा पोइ पीढ़ीअ खां वधीक तेज़ हूंदी आहे, उहा वधीक अप टू डेट हूंदी आहे, उहा वधीक स्मार्ट हूंदी आहे. छो जो अॼु जी जेका नसल आहे, अॼु जी जेका जनरेशन आहे, उहा पोइ जनरेशन खां वधीक एक्टिव आहे. मुंहिंजी जेका धीउ आहे उनखे सोशल मीडिया, उनखे मोबाइल, उनखे कंप्यूटर जी मूंखां वधीक ॼाण आहे. त मां सम्झां थो त बजाए इन जे जो असां ॿियनि इदारनि ते ऐं ॿियनि शयुनि ते भाड़ियूं, अॼु जे नौजवान खे पंहिंजो पाण ते एतमाद करे ऐं उनखे पंहिंजो किरदारु छा हुजणु घुरिजे, पंहिंजो पाण खे जेको आहे सो अपडेट करे ऐं समाज में उनखे कंट्रीब्यूट करणु घुरिजे. अॼु जे दौर में मां सम्झां थो त जेको नौजवान आहे उहो सोशल मीडिया जे करे ऐं जेको आहे सो सॼी दुनिया ग्लोबल विलेज थी चुकी आहे, त हुन वटि त सभु प्लेटफॉर्म हुन वटि तयारु मौजूदु आहे. हुनखे रुगो पंहिंजे किरदार खे पाण जेको आहे सो समोए सम्झी ऐं रोल प्ले करणु घुरिजे. सॼी दुनिया में वेबसाइट्स आहिनि, हर क़िस्म जो तव्हां वटि अॼु जी दुनिया में को बि सुवालु मौजूदु हुजे, तव्हां वटि गूगल आहे, तव्हां गूगल खां उहो सुवालु पुछी तव्हांखे बहितरीनु गाइडेंस उहो ॾेई सघे थो. त मां सम्झां थो त अॼु जे जेको नौजवान आहे उन ते ज़िमेदारी उन ते वधीक आहे थी थिए त हू पंहिंजो पाण खे हिन समाज में कीअं थो पंहिंजो रोल प्ले करे, कीअं थो पंहिंजो पाण खे फिट करे ऐं कीअं कंट्रीब्यूट करे. साईं, नौजवाननि जी भला इख़लाक़ी तरबियत जे हवाले सां छा चवणु चाहींदव त समाज जो हिकिड़ो ज़िमेदार फ़र्द हुजण जे नाते असां ते केतिरी ज़िमेदारी आहे थिए थी त असां नौजवाननि जी इख़लाक़ी तरबियत जे लाइ कुझु करे सघूं? अदा इख़लाक़ी जेको आहे न क़दुरु वक़्त सां गॾु मां सम्झंदो आहियां चेंज थींदा रहंदा आहिनि. असां जंहिंखे सम्झूं था इख़लाक़, जंहिंखे पोएं ज़माने में इख़लाक़ सम्झो वेंदो ऐं अॼु जे ज़माने में हर दौरु हिकु वक़्त सां गॾु चेंज थो थिए. त इख़लाक़ी जेके क़दुरु हूंदा आहिनि न उहे बि वक़्त सां गॾु चेंज थींदा रहंदा आहिनि. असां हर वक़्तु हिकिड़ी मां हिकिड़ो कोट करे किथे पढ़ियो हुयो त असांजो नई जनरेशन जो सभिनी खां वॾो ॾोह इहो आहे त असां हाणे नई नसल में शामिल न आहियूं. नई नसल जे जेके आहिनि न हुनजो जेके इख़लाक़ी क़दरूं आहिनि उहो केतिरो यूज़ था कनि, मोबाइल हर वक़्तु हथ में अथनि ऐं रातियूं जाॻनि था. इहे पुराणा हिकिड़ा इख़लाक़ी क़दुरु हुया. नयो दौरु पाण सां हिकिड़ी नयूं चेंजिस आणींदो आहे, हिकिड़ी नयूं तब्दीलियूं. मां सम्झां थो असांखे नौजवान खे हरू भरू बि क्रिटिसाइज़ न करणु घुरिजे, उनखे हिकिड़ो एटमॉस्फेयर सही बिल्कुलु ॾियणु घुरिजे त जीअं हू पंहिंजो पाण खे पंहिंजी जेको आहे सो अफ़ादियत खे चङी तरह सां साबित करे सघे. वॾी महिरबानी डॉक्टर साहब असी नौजवान खे टाइम ॾियण जी. जीअं डॉक्टर साहब ॻाल्हि कई त इख़लाक़ी क़दुर जेके आहिनि तब्दील थींदा रहंदा आहिनि ऐं असां नौजवाननि खे क्रिटिसाइज़ न कयो वञे, न करणु खपे, छो त वक़्तु तब्दील थींदो आहे ऐं उन सां गॾु इख़लाक़ी क़दुर बि तब्दील थींदा आहिनि. छा चवणु चाहींदो? बिल्कुलु डॉक्टर साहब जी ॻाल्हि बजाए त जीअं जी वक़्तु मतिलबु बदिलंदो रहंदो आहे त रवायतूं जेके बि आहिनि, सियासी रवायतूं आहिनि, अख़लाक़ी रवायतूं आहिनि, तब्दील थींदियूं रहनि. हाणे मिसाल जे तौरु असां सिर्फ़ु जेकॾहिं मज़हबी प्रोस्पेक्ट खां असीं ॻाल्हायूं था त
असांखे हिकिड़ो मौलवी या मुफ़्ती या मुल्लो इहो पढ़ाए थो त 2000 साल पोयां ही निज़ाम हो, इस्लाम जो निज़ाम हो मिसाल जे तौरु। हाणे असीं इन ते ॻाल्हाईंदा आहियूं त 2000 साल खां जेके तव्हां पोइ ते ॻाल्हायो पिया त 2000 साल उन टाइम ते कंडीशन्स बि हुयूं, सूरताल अलॻि हुई, अॼु जी सूरताल अलॻि आहे। तव्हां उहा शइ अॼु इम्प्लीमेंटेशन नथा करे सघो, ऐं न ई उहा छाजे वक़्त जूं तक़ाज़ाऊं ज़रूरतूं बदिलजूं रहंदियूं आहिनि। इन हिसाब सां त डॉक्टर साहब जी ॻाल्हि सही आहे त अॼु जे नौजवान खे जेकॾहिं चयो वञे थो त असांजो नौजवान सॼो ॾींहुं मोबाइल ते वेठो आहे, मे बी उहो नौजवान उन मोबाइल में कुझु शयूं अक्स कंदो हुजे पॉज़िटिव, सही, ठीकु आहे। ईअं इन मां इहा बिल्कुलु मुराद न आहे त असांजो नौजवान पंहिंजो टाइम ज़ाया करे थो, या जेकॾहिं को कंप्यूटर ते वेठो आहे जो मतिलबु 5 कलाक ॾिए थो, 6 कलाक कंप्यूटर खे थी सघे उहो पॉज़िटिव यूज़ कंदो हुजे। असीं उनखे क्रिटिसाइज़ करण बजाए उनखे जेकॾहिं वाक़ई नेगेटिव यूज़ करे थो त उनखे उनजी पॉज़िटिविटी ॿुधायूं, उनजी मुस्बत जेका फैलू आहिनि कंप्यूटर जा या सोशल मीडिया जा या इलेक्ट्रॉनिक मीडिया जेका बि उनजा पॉज़िटिव फैलू ॿुधायूं। त इहे मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जिन खे असां इग्नोर करियूं था, नज़रअंदाज़ करियूं था ऐं सिर्फ़ु ई सिर्फ़ु नौजवान ते तनक़ीद करियूं था। इहा ॻाल्हि बाज़ारि न आहे। इन ॻाल्हि में असांखे पंहिंजे ख़्यालनि में, पंहिंजे समाज में, पंहिंजी सोच में इस्लाह आणणु खपे ऐं नौजवाननि खे इन शयुनि खां आगाह करणु खपे। हीअ शइ पॉज़िटिव आहे तव्हांजे लाइ, हीअ शइ नेगेटिव आहे, त जीअं अॻिते हली असां इन शयुनि खे जेका शइ ज़वाल या जेको स्पेस पैदा थियो आहिनि गरीब कवर करे सघूं। ॾाढी सुठी ॻाल्हि कई मुनवर त असांखे असां नौजवाननि खे पाण खे बि पंहिंजी इस्लाह करणु खपे त कहिड़ी शइ पॉज़िटिव आहे, कहिड़ी शइ नेगेटिव आहे। छा था सम्झो वॾड़नि जो जेको क्रिटिसिज़म आहे उहो जाइज़ कोन्हे? क्रिटिसाइज़ जाइज़ आहे बि न आहे बि। साईं जन जी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी पसंदि आई इंस्टीट्यूशन्स वारी। सो इंस्टीट्यूशन्स खे ख़ुदारा उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं त ख़ुदा जे वास्ते ॿारनि खे चङे तरीक़े सां पढ़ायो ऐं उन्हनि खे अख़लाक़ सेखारियो। फेयर कॉपीज़ में असांजा प्राइवेट इदारा, सरकारी इदारा प्राइवेट फेयर कॉपीज़ में जेको आहे सो मसरूफ़ आहिनि। कोई लेक्चर कंडक्ट नथो कयो वञे, लेसन लिखियलु आहे, उहो सिर्फ़ु ॿारु पढ़े थो पियो, उन ते कोई असरु न पवंदो जेसि ताईं टीचर एक्सप्लेन न कंदो पंहिंजे अंदाज़ सां विथ एग्ज़ाम्पल्स, तेसि ताईं स्टूडेंट शागिर्द उहे ॻाल्हियूं नथा सम्झी सघनि। ॿी ॻाल्हि अची वई ॿार जे तेज़ हुजण जी। ऑब्वियसली ईअं आहे, ॿार तेज़ आहिनि अॼुकल्ह जा। 1.5 साल जा ॿार, 2 सालनि जा ॿार मुख़्तलिफ़ क़िस्म जी एक्टिविटीज़ सोशल मोबाइल्स ते कनि था पिया या उहो मतिलबु कवर करे था वञनि था पिया। बहरहाल एडवांटेजिस आहिनि सोशल मीडिया जा इलाही, मिसाल जे तौर ते इंटरनेट जा या मल्टीमीडिया सिस्टम जा। इलाही स्कूल्स अहिड़ा आहिनि जेके कमु करे रहिया आहिनि मल्टीमीडिया ते। मसलन अगरि कोई पोइम कंहिंखे यादि न थींदो या ABC आहे कंहिंखे यादि न पई थिए त यूट्यूब ते इलाही सारियूं क्लिप्स पियूं आहिनि जेके गुॾा आहिनि ABC टाइप जा, उहे लहनि था पिया, उहे फ़ौरन उन्हनि खे यादि करे था वठनि ऐं उनखे सुञाणे बि वठनि था। यादि करण त हिकिड़ो कॉमन फैक्टर आहे, उनखे सुञाणण वॾो मसइलो हूंदो आहे ॿार जे लाइ। त इहे एडवांटेजिस आहिनि। पोइम बि हलनि था पिया रिदम में, पोइम जेकॾहिं कोई ॿारु ॿुधे थो पियो जल्दी में उनखे कैचअप करे थो वठे। त इहे वाक़ई में इन सोशल मीडिया जूं एडवांटेजिस आहिनि असां वटि ऐं ॿारु तेज़ बि आहे। अच्छा, असर जो ताईं तव्हां ॾांहुं ईंदुसि, इदारा पंहिंजो कमु नथा कनि, पर जीअं डॉक्टर साहब ॻाल्हि कई त नौजवाननि खे पंहिंजी इस्लाह पाण करणु खपे। तव्हां छा चवणु चाहींदव त असां पंहिंजी केतिरी इस्लाह करे सघिया आहियूं? डॉक्टर साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई। त दौर जे हिसाब सां तब्दीलियूं ईंदियूं वेंदियूं। ईंदड़ टई सदाईं शार्प हूंदी आहे पोइ टई खां, सही, इहो हिकिड़ो फैक्ट आहे। पर असां छा करे सघिया आहियूं या असां शार्प आहियूं या न आहियूं, इहा शइ चेक करणी ॾिसणी आहे। ॿ शयूं मूं पंहिंजी हिकिड़ी ज़िंदगी में ऑब्ज़र्व कयूं त मां धार कोन थो कयां मतां हितां प्रोग्राम जे मथां को वरी असांजे लाइ इशू करे। कराचीअ में रहंदड़ सिंधी, उर्दू, पठान, पंजाबी, सराइकी केरु बि रहे थो, उहो बनस्बत ॿियनि ज़िलनि जे ॿियनि इलाइक़नि खां वधीक तेज़ ऐं शार्प आहे। इन जो सबबु छा आहे? छा हिते तालीमी इदारा वधीक बहितर आहिनि या हिते को एॾो को बहितर मास्तर वेठल आहिनि या हिते को वधीक अहिड़ी का शइ? न, हिते टेक्नोलॉजी वधीक यूज़ थिए थी। जेकॾहिं लाड़काणे में मां सैमसंग जो मोबाइल वठंदुसि त मूंखे उनजी रक़म ॾाढी महांगी पवंदी ऐं बक़ौल उनजे मूंखे हिते सस्ती थी पए। ऐं कराची में मूंखे उहे टेक्निकल शयूं, उहे कंप्यूटर, उहे लैपटॉप, उहे मैक, उहे आईफोन जा शयूं मिलनि थियूं जेके बनस्बत ॿियनि ज़िलनि में मूंखे कोन थियूं ॾिनियूं वञनि। सॼो मामिलो या इदारा बिल्कुलु बर्बाद आहिनि। ॻाल्हि वरी बि साॻी कंदुसि, पाण खे अचिणो पवंदो, पाण कुझु बि कोन कयो आहे। उहा ई साॻी ॻाल्हि त हुन दुनिया में पाण अञा कोन घुरिया आहियूं, पाण कुझु बि कोन कयो आहे, पाण खे करिणो आहे। अच्छा, मुनवर असद ॻाल्हि कई त जेको टेक्नोलॉजी जो इस्तेमालु आहे उहो एडवांस थो ठाहे शहरी ॿारनि खे या कराची में रहंदड़ या शार्प शहर जे ॿारनि खे। बिल्कुलु इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त इहो हिकिड़ो सोर्सिस आहे, वसीलो आहे त असां जेके मॉडर्निज़म शयूं आहिनि या हिकु जदीद शयूं अचनि पियूं
उन ताईं कीअं रसाई हासिलु करियूं, ठीकु आहे। पर जीअं कुझु देरि पहिरीं असां सुमरो ॻाल्हि कई त कुझु अहिड़ा बि शागिर्द आहिनि जेके यूनिवर्सिटियुनि में नथा पढ़नि, तालीमी इदारनि ताईं बि नथा पहुचनि, सेल्फ स्टडी कनि था, पंहिंजे घर में रहंदे, पंहिंजे शहर जे तालीमी इदारनि में रहंदे पढ़ंदे CSS क्वालिफाई कनि था। ॾिसो, इहो हिकिड़ी आउं ॻाल्हि चवणु चाहींदुसि, अहिड़ा असांजे समाज में हज़ारे नौजवान हूंदा, शागिर्द हूंदा, पर इहे उहे माण्हू आहिनि जेके गॉड गिफ्टेड हूंदा आहिनि, ठीकु आहे। उहे बजाए किन वसीलनि ते डिपेंड करण जे उहे कोशिशि कंदा आहिनि असां पंहिंजा रस्ता ख़ुदि ठाहियूं। शायदि रस्तो हर बार मिलंदो कोन्हे, रस्ता बनाया बि वेंदा आहिनि, ठीकु आहे। उन हिसाब सां हा, असां वटि अहिड़ा सैकड़ो माण्हू आहिनि। ऐं ख़ुदि पंहिंजी मिसाल ॾींदुसि त असां जंहिं समाज में या जंहिं जिथां निकिता आहियूं पसमानदा, उते अहिड़ी वसीला न हुआ, सिस्टम न हुआ उन टाइम ते। या ॿ साल अॻु जी ॻाल्हि कंदा आहियूं त असां पट ते बि पढ़ियो प्राइमरी स्कूल में, उन टाइम ते ड्रेसूं बि कोन हुयूं, पर उहा कोशिशि कई ऐं उन शइ खे जेको पंहिंजी जेका पंहिंजी मतिलबु मुस्तक़िल मिज़ाजी हुई या पंहिंजो उन शइ खे जारी रखियो त असां एसटी पहुतासीं कराची यूनिवर्सिटी जहिड़े इदारनि में। पोइ अॼु तव्हांजे साम्हूं त चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त ठीकु आहे, असां वटि इदारनि जी खोट बि आहे ऐं असांजो नौजवान पंहिंजी मदद तौरु पाण निकिरे, पर वरी मां इहा ॻाल्हि कंदुसि, पंहिंजी मदद तौरु पाण असीं कैसे निकिरी सघंदासीं, ठीकु आहे। जेकॾहिं मुंहिंजे ॻोठ में स्कूल ई कोन्हे, जेकॾहिं मुंहिंजे ॻोठ में उस्ताद ई कोन्हे, मुंहिंजो वाल ख़ुदि पढ़ियलु कोन्हे, मुंहिंजी माउ अमड़ ख़ुदि पढ़ियलु कोन्हे, त पोइ आउं कीअं निकिरी सघंदुसि। उनजे लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजी कोशिशूं लॻाए पहिरियां सभ खां पहिरीं पंहिंजा इदारा फ़ाल करायूं। इहो असांजो बुनियादी हक़ आहे, इहो रियासत जी बुनियादी ज़िमेवारी आहे, असांजो बुनियादी हक़ आहे। असां रियासत इहो प्रेशर विझूं त असांखे हीअ बुनियादी सहूलियतूं असांखे मुहैया कयूं वञनि। तव्हां पाकिस्तान जो जॾहिं आइन पढ़ो था त उन में तव्हांजा इंसानी हुकूक आर्टिकल नंबर 8 खां वठी आर्टिकल नंबर 28 ताईं तव्हांजा बुनियादी हुकूक ॾिनल आहिनि। तव्हां करे उनजी स्टडी करियो त तव्हांजा हुकूक आहिनि छा, जेकॾहिं तव्हांजी स्टेट तव्हांजी रियासत आइन ते पूरो छो न थी लहे। इहा तव्हांजी हिकिड़ी मतिलबु गैर ज़िमेवारी आहे न, तव्हां स्टेट ते ज़ोर ॾियो त असांखे हीअ शयूं घुरबल आहिनि, असांजो बुनियादी हक़ आहे। सभ खां पहिरीं असीं पंहिंजी मदद पाण तो जीअं मतिलबु अॻिते निकिरण जी कोशिशि करियूं था, ठीकु आहे, पर असांखे स्टेट ते इहो ज़ोर ॾियणु खपे त असांखे फला रिसोर्स आहिनि, असांखे इहे ॾियो ताकी असां उन्हनि जे थ्रू अॻिते निकिरी सघूं। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ही अदा ॻाल्हि कंदा आहिनि त ॿिया समाज, यूरोप जो समाज आहे या अमेरिका जो समाज इहे अॻिते निकिरी आहे। मां सम्झां थो त इहे ईअं बग़ैर वसीलनि जे न निकिता आहिनि। तव्हां जॾहिं 18वीं सदी में ॾिसंदो त यूरोप सॼो ऊंदाही दौर मां गुज़रियो आहे, ठीकु आहे। उन्हनि खां पोइ उन्हनि माण्हुनि जदोजहदूं कयूं आहिनि, फ्रेंच इनकलाब ॾिसो तव्हां, या जेको इंडस्ट्रियल रेवोल्यूशन आयो हुयो बर्तानिया में, उनखां पोइ जदीद हिकिड़ी टेक्नोलॉजी इम्प्रूव थी आहे, उन जे थ्रू माण्हू अॻिते निकिता आहिनि। ऑक्सफोर्ड जहिड़ा इदारा, हार्वर्ड जहिड़ा इदारा उते मौजूदु आहिनि। मतिलबु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां जदीद लाड़ा केतिरा मुतारिफ़ कराए सघिया आहियूं। मतिलबु जदीद लाड़ा मुतारिफ़ कराइण जे लाइ असांखे अञा इलाही जेको पंहिंजो पाण ते जेको मतिलबु सख़्तु जेको महिनत जी ज़रूरत आहे, ऐं असांखे जेको असांजा जेके रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, असांजा जेके नुमाइंदा आहिनि या लीडरशिप आहे, उहा असां सां मिली या असां ख़ुदि अवाम उन्हनि सां मिली इन शयुनि ते जेकॾहिं ज़ोर ॾींदासीं, कोशिशि कंदासीं त थी सघे शयूं मुमकिन हुजनि जेके अॼु हाल या ख़िलाफ़ पैदा आहे। जदीद त ठहियो साईं, असां वटि बेसिक अगरि एजुकेशन अची वञे त उहो बि असांजे लाइ वॾी गनीमत ऐं नेमत थी वेंदी। पर हिन वक़्तु असां नौजवाननि जी हिकिड़ी नौजवाननि में अंदरि हिकु वॾी बीमारी मौजूदु आहे, उहा आहे मां वारी। हू पाण खे सम्झी वेठो आहे त बाबा मां हाणे क्लियर आहियां, फुली आहियां, मूं में काई बि डेवलप जी ज़रूरत न आहे। हालांकि जॾहिं तव्हां काई बि टेस्ट ॾियणु वेंदव त तव्हांखे महसूसु थींदो त तव्हांजे अंदरि छा आहे। हिकु माण्हू ऑलरेडी पाण खे 100 सम्झी वेठो आहे त हू अञा वधीक कीअं जेको आहे सो वधी सघंदो। हिकिड़ो माण्हू 0 खां स्टार्ट कंदो त हुन में छा हूंदो, यार मां 10% थियां, 5% थियां। अॼु जो माण्हू पाण खे घटि करण जे लाइ तयारु कोन्हे। मां बाबा हर शइ आहियां, मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे, ऐं ॿियनि खे उहो हकारत वारी नज़रुनि सां ॾिसे थो पियो, त इन सिचुएशन में चेंज मुमकिन न आहे। अहिड़ी सोच सां प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थिए थो। तव्हांजी सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हां अवामी आवाज़ TV खे टाइम ॾिनो। नाज़रीन, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजे इदारनि में असांजे लाइ तरबियती लाड़ा मुतारिफ़ कराया वञनि त असांजो नौजवान हिन समाज जी बहितरी में पंहिंजो किरदारु अदा करे सघे, ऐं जेके समाजी बीमारियुनि जो शिकार थियण वञूं पिया, उन्हनि समाजी बीमारियुनि खां असांखे निजात मिली सघे। ईंदड़ हफ़्ते कंहिं नए मौज़ू सां गॾु अवां जे आॾो हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अहमद सीलो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।